डॉक्टर गोदोमल आवाज़ सां मुखातिब आहियां। जीअं त अॼुकल्ह जेको कोविड-19 जो वबा फैली आहे, जेको अॼु खां तक़रीबन दिसंबर 2019 खां शुरू थी आहे ऐं तक़रीबन सॼी दुनिया में पंहिंजे लपेट में आणे छॾियो आहे। जीअं त इंसान जेके पैदा थियो आहे, उन खां पोइ काफ़ी बीमारियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इंसान खे लॻनि थियूं, जंहिंखे विचड़ंदड़ बीमारी चइबो आहे। सो ही वायरस बि विचड़ंदड़ बीमारियुनि में अचे थो। हाणे सुवाल इहो आहे त हिन खां अॻु में इहा कोरोना वायरस जे नाले सां जेको सम्झे थो त कोरोना हिकिड़ी फैमिली आहे, या उनखे चई सघूं था हिकिड़ो कोरोना जो कुटुंब आहे। उन ई मंझां हिकिड़ो वायरस आहे जेको नई पैदावार आहे। त नओं वायरस हुजण जे करे हिन जो अॼु ॾींहं ताईं दुनिया में किथे बि इलाज मौजूदु कोन्हे। हाणे ॻाल्हि इहा त वायरस ख़ुदि जेको आहे सो हिकिड़ो गैर जानदार ऐं कंप्लीट सेल बि कोन्हे, इहो हिकिड़ो नंढिड़ो जानवर आहे। जानवर न चइजे पर पंहिंजो वायरस आहे जेको सॼी दुनिया खे लपेटे में आणे चुको आहे। ऐं उनजी जेको सीरियसनेस आहे उन जे बारे में तव्हां इहो अंदाज़ो लॻाए सघो था त अॼु ॾींहं ताईं तक़रीबन 70 लख माण्हू पूरी दुनिया में हिन में मुतासिर थी चुका आहिनि। ऐं असांजे पाकिस्तान में जीअं त हिन अॻु में हिन जी वायरस जी एतिरी प्रिवेलेंसी घटि हुई, पर जीअं इहा असांजे हींअर मौजूदु रमज़ान शरीफ़ जी ईद खां पोइ थोरो लॉकडाउन गवर्नमेंट जी पॉलिसी जेका चेंज थी आहे, उन पॉलिसी चेंज थियण खां पोइ उन वायरस जे आउटब्रेक में हद खां वधीक वाधारो थियो आहे। हाणे जीअं त इन वायरस जे लाइ इलाज जे लाइ दवाउनि जे लाइ या प्रोफाइलेटिक मेजर्स जेके आहिनि उनजे बचाव जे लाइ तक़रीबन हर माण्हू हर फर्द पंहिंजे वसाए हर प्लेटफॉर्म तां माण्हुनि खे आगाही ॾेई रहिया आहिनि। पर ख़ासि तौर ते असीं जंहिं खिते में हिते रहूं पिया, हिते असांजो माण्हू हिकिड़ो त तइलीम घटि आहे। उन खां पोइ असांजो माण्हू जेको आहे सो ॻाल्हि ते एतबार सिर्फ़ु उन्हनि ॻाल्हियुनि ते कंदो आहे जेके सिर्फ़ु मफ़रूज़नि ते ॿधल हुजे। जीअं त असीं मेडिकल साइंस जेको आहे सो साइंस जी ब्रांच आहे, इन करे हिकिड़ो आम माण्हू जेको ॻाल्हि करे थो उन सां डॉक्टर जो मुतफ़िक़ हुजणु ज़रूरी न आहे। जीअं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि फलाणी शइ जो इलाजु आहे, फलाणो टोटको आहे, हेॾा सुठियूं ॻाल्हियूं कंदा। पर हाणे जीअं त मौजूदा सिचुएशन हींअर जेका आहे उन मुताबिक़ उन वायरस जे बारे में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं आहिनि जेके आउं तव्हां सां शेयर करणु चाहियां। हिकिड़ी इहा त इहा पूरी दुनिया में ॻाल्हि साबित थी चुकी आहे त इन वायरस जो इन्फेक्शन जेको आहे सो सिर्फ़ु जेकॾहिं हिकिड़ो माण्हू इन वायरस में मुतासिर आहे ऐं उहो माण्हू जेकॾहिं कंहिंजे अॻियां ॻाल्हाए थो या खंघे थो या छिक ॾे थो त उनजे वात वञा जेको ज़रात निकिरनि था, पोइ बलगम जी सूरत में हुजनि या कांगारे जी सूरत में हुजनि या ईअं ख़ाली खणी थुक हुजे, उन में बि हिन वायरस जी ट्रांसमिशन थिए थी। हाणे जीअं त असां आम माण्हू अॼुकल्ह इहे बारे में सम्झी चुको आहे ऐं चवनि बि था त हर माण्हू जेको आहे 6 फुटनि जे मुफ़ासिले में रहे। हाणे 6 फुटनि जो छो आहे त इनजे लाइ तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं ॿ माण्हू पाण में वेठा आहिनि गॾु, त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं खंघे थो या छिक ॾिए थो त उनजी जेका ज़रात आहिनि उहो निकिरी 3 फुटनि ताईं उनजो असरु हूंदो आहे। ऐं साम्हूं माण्हू जेकॾहिं खंघे थो या छिक ॾिए थो उनजो 3 फुट हिकिड़ो ऐं 3 फुट ॿियो, त टोटल 6 फुट जो जेको डिस्टेंस आहे इहो असांखे कंपलसरी रखिणो आहे। हाणे अचूं था नी मास्क ते। ही मास्क जीअं त हिकिड़ो आम अॻड़ी खणी चऊं या जेको बि कुझु पंहिंजी ज़ुबान में चइजे इहा शइ आहे, पर हिन जो कमु तमामु वॾो आहे। इहो ईअं त इहो जेकॾहिं असां हिनखे हिन जा मास्क जेको आहिनि सो हिन जा तव्हां ॾिसंदव त 2 कलर आहिनि, हिकिड़ो गहरो कलर आहे, ॿियो थोरो हल्को कलर आहे। हाणे इहे मास्क पाइण जे लाइ 2 मक़सदु हूंदा आहिनि। हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे जेको माण्हू जेकॾहिं पाण बीमार आहे त हू ॿियनि खे बीमारी खां बचाइण जे लाइ मास्क पाए, ऐं ॿियो तरीक़ो आहे जेकॾहिं चङो भलो माण्हू आहे त हू बीमारी खां पंहिंजी बचाव जे लाइ मास्क पाए। हाणे हिन मास्क जी जेका डिज़ाइन आहे उहा अहिड़े नमूने तरतीब ॾिनल आहे त जेकॾहिं माण्हू हिकिड़ो अॻे बीमार आहे, मिसाल तौरु खंघि आहे, नमूनिया जे करे आहे, टीबी जे करे आहे,
त उनखे हिन मास्क जेको आहे सो ही पाइण जे लाइ हिन जा जेकी ॿ कलर आहिनि, हिकिड़ो गहरो आहे, ॿियो हल्को कलर आहे। त जेकॾहिं माण्हू अॻे ई बीमार आहे ऐं ॿियनि खे बचाइण थो चाहे त उन ई खे हिन जो हल्को पासो अंदरि पासे करिणो आहे ऐं मास्क पाइणो आहे। ऐं जेकॾहिं माण्हू चङो भलो आहे, पाण बीमार न आहे, ॿियनि खे बचाइण चाहे थो त ॿियनि खां बचणु चाहे थो त उन जे लाइ हीअ आहे त हिन जो जेको गहरो पासो आहे सो वात ॻाल्हि कबो ऐं हल्को पासो ॿाहिरि कबो। हाणे सुवाल इहो त हर माण्हू जेको आहे सो जेकॾहिं अचे थो, जीअं मिसाल अस्पताल में या जिते रश वारी जाइ आहे उते वञे थो त जेकॾहिं माण्हू खे मास्क पाइण जे लाइ चयो थो वञे त उहो माण्हू चवनि था त असांखे मास्क जेको आहे सो ग़रीब आहियूं ऐं ॾाढा काफ़ी ॻाल्हियूं कंदा। हाणे ॻाल्हि घुमी फिरी वरी अचे त हीउ मास्क जेको आहे सो हालांकि हिन जो कमु वॾो आहे, पर असीं जंहिं मक़सद जे लाइ हींअर हिन जे लाइ डॉक्टर या ॿिया माण्हू हेल्थ डिपार्टमेंट वारा या आम माण्हू चऊं था, सो सिर्फ़ु इन लाइ था चऊं त जेकॾहिं इहो मास्क पातल आहे ऐं माण्हू खंघे थो या माण्हू छिक ॾिए थो त घटि में घटि उनजे वात में जेके ज़रा निकिरनि था उहे मास्क ते चमड़ी पवंदा ऐं ॿाहिरि ॿिए माण्हू ते कोन ईंदा। त हिन जो वॾो कमु आहे। हालांकि 100% हिन मास्क पाइण सां गारंटी त कान्हे का, पर हिन मास्क पाइण जे करे अव्हांजे बीमारी में मुतासिर थियण जा काफ़ी चांसिस घटि थियनि था। जीअं काफ़ी अहिड़ा मास्क आहिनि जेको जेकर पातल आहे त 95% उन मास्क पाइण सां माण्हू बीमारी खां बची सघे थो। हाणे सुवाल इहे त हींअर मौजूदा दौर में जेको तक़रीबन हिन वायरस जे पैदा थियण खां पोइ एतिरी आउटब्रेक थियण खां पोइ वधि में वधि जेके रिस्क ते आहिनि से 2 माण्हू आहिनि। हिकिड़ो उहो तबिको जेको अस्पताल सां वाबस्तु आहे, हुनमें कंपाउंडर आहे, हुनजो वार्ड बॉय आहे, डॉक्टर आहे, हुनजो मेडिकल स्टोर वारो आहे। ॿियो तबिको उहो आहे जेको अस्पताल न अचे थो इलाज जे लाइ। त मुंहिंजी तलक़ीन सिर्फ़ु इन 2 कैटेगरी जे माण्हुनि खे आहे त बराए महिरबानी अव्हां जंहिं बि अस्पताल में वञो त अस्पताल में दाख़िल थियण शर्त या दाख़िल थियण खां अॻु बि जीअं एंटर था कयो त इहो मास्क इहो हुजे या ॿियो कपिड़े जो को बि सादो मास्क मुंहं ते ज़रूरु रखो। उन में जा आवाज़ूं बि भलो आहे ऐं जेकॾहिं अंदरि अस्पताल अंदरि जेके कमु कंदड़ आहिनि माण्हू उन्हनि खे बि मुंहिंजी गुज़ारिश आहे त उहो माण्हू जेको अस्पताल अंदरि कमु करे थो त उहो अस्पताल में जॾहिं कम ते आहे त घटि में घटि मास्क लाज़मी वठे। हाणे मास्क खां अलावा ॿियूं शयूं जेके हथ धोअण वारो या सफ़ाई रखण वारो इहो तक़रीबन मोरलेस हर माण्हू खे अॼुकल्ह मीडिया जे थ्रू हेल्थ डिपार्टमेंट जे थ्रू हर माण्हू एतिरो एडवर्टाइज़मेंट थी आहे जिन माण्हू हर को इन ॻाल्हि खे सम्झी बि वियो आहे ऐं उन ते अमल करे पियो। मुंहिंजी वरी गुज़ारिश सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजा उहे जेके मरीज़ असांजे अस्पताल में अचनि था उहो खणी कहिड़े बि डॉक्टर वटि जिथे बि वञनि, कंसल्टेंट वटि हुजनि या सर्जन वटि वञनि या आम GP वटि वञनि, त उन्हनि खे इहो मुंहिंजो निमाणो अर्ज़ु आहे त बराए महिरबानी अव्हां अस्पताल अंदरि वञण खां अॻु में मास्क पाए वञो ऐं अस्पताल खां निकिरण खां पोइ बि मास्क पाए वञो। जीअं हिन में अवाज़ जी बि बहितरी आहे ऐं डॉक्टर या मुंहिंजो जेको अमलो आहे उन जी बहितरी आहे। वधीक इलाज अख़्तियार आहे पर तॾहिं बि माण्हू जेकॾहिं कोशिशि करे थो त उनमें बचा इलाज खां वधीक महिरबानी।